सभिनी खे संतान थी ऐं माता सतीअ जो विवाह थियो शिवजीअ सां, उन्हनि खे संतान न थी। परीक्षित महाराज चयो इहो कि महाराज उन्हनि खे संतान छो न थी, वो त देवी परम भागवत शिव भगवान, उन्हनि खे संतान न थी। सुखदेव महाराज चयो हिन जे पोयों हिकिड़ी वॾी गहरी घटना आहे महाराज, लिकायो न, उहा बि ॻाल्हि ॿुधायो, उहा बि कथा ॿुधायो। ठीकु आहे त ध्यानु ॾेई करे श्रवण कयो। बोलो गौरी शंकर भगवान की। दक्ष महाराज प्रसूति महाराज जी धीअ थी सती, जंहिंजो विवाह थियो शिव भगवान सां, ऐं देवताउनि जा अधिपति नायक बणाया विया दक्ष महाराज। उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थी, उन्हनि वॾो यज्ञ उत्सव कयो। यज्ञ में सभु देवता आया, सब देवता भगवान भी आया, ब्रह्मा जी, शिव जी, भगवान नारायण उन यज्ञ में शामिल थिया, सब अची आहिनि। ऐं आख़िरीअ में आया केर, दक्ष महाराज, देवताउनि जा उहे नायक थिया। त जीअं ई उन्हनि प्रवेश कयो उन यज्ञ में, सब देवताऊं उथी बीठा, 3 9 थिया, ब्रह्मा विष्णु महेश। अभिमान अची वियो दक्ष में, हा मां देवताउनि जो नायक आहियां, अध्यक्ष आया, मजाक थोड़ी आ, सभापति आया, लेकिन सब उथी बीठा आहिनि। हा हा बढ़िया बढ़िया बढ़िया। टिन ते नज़र पई ब्रह्मा विष्णु महेश, हाँ ये छो वेठा आहिनि। ये नज़र पई ब्रह्मा जी ते, अरे त पंहिंजा पिताजी, हा प्रणाम प्रणाम, ठीकु आहे। ये नज़र पई नारायण भगवान ते, त दादाजी भैया, हाँ बाप के भी बाप, सब कुछ है आप, काई ॻाल्हि न। शिव भगवान ते नज़र आई त उन्हनि खे परमात्मा रूप न ॾिठई, भगवत स्वरूप न ॾिठई, शिव भगवान खे पंहिंजे कंहिं रूप में ॾिठई, न्याणे जे रूप में। हे त दामाद बाबू, मां ससुर आहियां, हाँ ईअं हूंदो आहे न्याणो, ससुर आयो आहे उथी नथो बीहे। और शिव भगवान तो हो तुम पुनी राम राम, ॾींहं राति राम राम करण वारा, ॾींहं राति। हे त राममय हा, उन्हनि जे अंदरि थोरी आहे मान अपमान सम्मान, कुछ कोन्हे, न कि कंहिंजो कुछ अपमान था चयनि, वो तो राम में लीन हा, राम जी में वेठा ही हा। लेकिन इहा ॻाल्हि समझ में न आई दक्ष खे, उल्टो अहंकार आयो, अभिमान आयो, गुस्सो अची वियो, ऐं अची करे चवण लॻो, ॿुधो भाई सभु सभासदो ध्यान सां, मां छा थो चवां पियो। सभासद हैरान, भैया हे सभापति भाषण त आख़िरीअ में थींदो आहे, हाँ ये आख़िरीअ में ॾींदा आहिनि, हे पहिरियों ई कीअं था भाषण ॾियनि। न न हाणे मां पहिरियों ई ॻाल्हाईंदुमि। हरे कृष्ण। इन सभा में वॾा वॾा देवता आया आहिनि, वॾा वॾा महान देवता आया आहिनि, साक्षात भगवान नारायण जी, ब्रह्मा जी वेठा आहिनि। लेकिन हिन सभा में हिकिड़ो अधर्मी माण्हू वेठो आहे, जंहिंमें शिष्टाचार कोन्हे, सदाचार कोन्हे, अहिड़ो माण्हू वेठो आहे। देवता हैरान, हिन सभा में, भगवान जी सभा में, देवताउनि जी सभा में अहिड़ो केरु अची वियो भैया, कंहिंजे लाइ था चओ तव्हां? अरे हे बंदर जहिड़ी जंहिंजी अखियूं, हरे राम, बंदर जहिड़ी अखियूं कंहिंजी, अरे हे अमंगल वेश न आहे जंहिंजो, छा चइजे, पंहिंजो ई न्याणो आहे। हे शंकर, बोलो गौरी शंकर भगवान की। ईअं तो ॻाल्हाए, अरे साईं छा था ॻाल्हायो, होश में आयो, पंहिंजे न्याणीअ जी तव्हां शादी कराई आहे, उहो ई त दुख आहे। काथे मुंहिंजी न्याणी सती, ओहो मृग लोचना, हे मरकट लोचन, मरकट बंदर खे चइबो। भगवान मुस्कुराइनि था, कुछ नथा चवनि। भगवान जा घण आग बबूला थिया, भगवान इशारो, भैया ससुराल जी ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं, चुपचाप वियो, आराम सां वियो। नंदी जीअ खे गुस्सो अची वियो, सभु क्रोध में भगवान विहारे छॾियो, लेकिन एतिरे ते रुकियो न, अपमान कंदो वञे शिव भगवान जो। चओ जय श्री कृष्ण। भगवान जा जेके गण हुया, हिकु गण उथी वेठो, घटवध ॻाल्हाईं ॾाढो, ख़बरदार, हे छा तूं मूर्खता में दक्ष ॻाल्हाईंदो तो वञे, ख़बरदार, भगवान जी आज्ञा न आहे न त हिते मज़ो चखाए छॾियऊं। चओ जय श्री कृष्ण। हाणे त गणनि खे बि उन्हनि घटवध ॻाल्हाए छॾियो। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। मां शाप तो जा शिव भगवान खे, इन्हनि खे यज्ञ में कोई हिस्सो न मिलंदो। चओ हरे राम। हाणे जो भगवान जे गणनि ॿुधो कि भगवान असांजे आशुतोष खे शाप, उथी करे उन्हें भी शाप ॾेई छॾियो। भगवान जे भक्त, मां भी तोखे शाप तो जा दक्ष,
तू छा समझी वेठो आहे पाण खे? आशुतोष औडरदानी कालस्य काल महाकाल कुछ नथा चवनि, तू ॻाल्हाईंदो तो वञे, मां तोखे शाप तो ॾियां, तू छाजी बक बक लगाए वेठो आहे? तोखे बकरे जो सिर लॻंदो। हरे राम। हाणे हुनजे पक्ष में जेके हुया दक्ष जे, उहो थी करे चवण लॻा, अरे छा आहे अनर्गल तां ॻाल्हाईंदा था वञो, असां तव्हांखे शाप था ॾियूं, तव्हां पाखंडी थी वञो। अच्छा, शिवगणनि खे शाप? पाखंडी? असां तव्हांखे शाप था ॾियूं, तव्हां सर्वभक्षी थी वञो। भोले बाबा चयूं राम 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 राम, हे यज्ञ समारोह आहे कि शाप समारोह आहे? भैया असां ई निकिरी था वञूं, हाँ असां ई निकिरी था वञूं, जंहिंजे करे लड़ाई झगड़ा था थियनि। भोले बाबा चुपचाप निकिरी विया। ओॾी महिल त झगड़ो शांत थियो, लेकिन शाप ते शाप लॻी विया। चओ जय श्री कृष्ण। इहा ॻाल्हि गुज़री वई। भोलेनाथ माता सतीअ खे बि इहा ॻाल्हि न ॿुधाई। ॾिसो अॼुकल्ह जा माण्हू थोरो सो मान अपमान थिए, हाँ त तलाक ते नौबत अची वेंदी आहे, लड़ाई झगड़नि ते हत्याऊं थी वेंदियूं। हो त भगवान साक्षात एॾो वॾो अपमान तिरस्कार, और पंहिंजी धर्म पत्नी जंहिंजे पीउ अहिड़ा वचन चया, उनखे कुझु ॿुधायो तक कोन भगवान की भाई हे मेटर थी वियो आहे, हीअ ॻाल्हि थी वई आहे, हेॾी वॾी घटना थी वई आहे। उअई राम राम प्रेम सां राम कथा था ॿुधाइनि। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, भोले बाबा माता सती वेठा हा, आकाश में विमान वञी रहिया साध संगत जी। माता सतीअ ध्यानु कयो, अरे त मुंहिंजे पिता में वरी यज्ञ तो थिए पियो, वॾा यज्ञ थियण वारा आहिनि। चवंदा आहिनि दक्ष वरी भगवान खे अपमान करण जे लाइ उहो यज्ञ समारोह कयो ऐं शिव भगवान जो स्थान न रखियो जानबूझ करे। अहिड़े यज्ञ में भगवान असांजा नारायण न विया, ब्रह्मा जी बि न विया। चओ जय श्री कृष्ण। जाते शिव जी जो स्थान कोने, भाव श्रद्धा कोने, उते भगवान नारायण भी न ईंदा, ब्रह्मा जी भी न ईंदा। याद रखिजो, जेके शिव जी के मञनि भगवान कृष्ण के न मञनि, जेके कृष्ण के मञनि त शिव जी के न मञनि, उन ते ॿई देव राजी न थींदा। शिव ही त भक्ति भगवान जी तरफ पहुंचण जा द्वार। हरे राम श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। माता सती चयो प्रभु ख़बर तो ये विमान काॾे था वञनि, सभु मथो हवाई जहाज हेलीकॉप्टर जेके उॾामी करे वञनि था। भगवान मुस्कुराइनि था, हा देवी पतो आहे यज्ञ तव्हांजे पिता वटि, हलो न प्रभु असां बि हलूं। भगवान चवनि था न देवी, भगवान त अंतर्यामी आहे, ईअं नथा चवनि त उते तिरस्कार आहे। मांखे जलाइण जे लाइ हुननि कयो आहे, लेकिन उहो त शिव भगवान आहिनि जंहिंजो नालो वठण सां द्वेष जलन ईर्ष्या निकिरी वेंदा। चवनि था न, ॾिसो जाते प्रेम न हुजे, जाते निमंत्रण न हुजे, उते न वञणु खपे देवी, ऐं जाते प्रेम हुजे भाव हुजे उते बिना निमंत्रण जे बि वञणु खपे। प्रभु तव्हां छा था चओ पिया? इहो ही त पिता जो घर आहे, उते त बिना सॾु कराए बि वञिबो आहे। न न देवी न वञणु खपे। माता सतीअ खे पतो पइजी वियो, अच्छा ओ मां सम्झियुमि, सहुरे ऐं न्याणे जी लड़ाई थी इन करे नथा हलो पिया, भुलिजी वञो न प्रभु। भगवान चवनि था मुंहिंजे मन में काई ॻाल्हि न आहे देवी, लेकिन पोइ बि वञणु सही न आहे। तॾहिं बि माता सती जिद कई, अच्छा प्रभु मूंखे आज्ञा जो मां वञा, मूंखे सही त नथो लॻे देवी, मां त वञा, पोइ तूं जिद थी करे त भले वञ। चओ हरे राम। सेवा में हिकु ॿ गण ॾिना भगवान, कुझु गण गॾु विया, माता सती वई। पिता जे यज्ञ में जीअं पहुती त सभिनि खां पहिरियों यज्ञ जा भाग हूंदा आहिनि। हिन देवता जो, वरुण देवता जो, अग्नि देवता जो, सूर्य देवता जो, चंद्र देवता जो, सभिनि जा अलॻि अलॻि स्थान हूंदा आहिनि। नंढे नंढे देवताउनि जा स्थान आहे, शिव भगवान जो स्थान को। अखियुनि में आंसू अची विया, रोअण लॻी। सभु मजाक था करनि, छो भला अकेली आई आहियां, भगवान महादेव न आया? भेनर भी मजाक थी करन, अरे अची है अची है, अरे छो जीजाजी काथे आहिनि? हाँ उहे न आया छा? सादर प्रेम सां हिकिड़ी माता मिली, जननी, आहा उन्हें गले लगायो, पुट ख़ुशि आहे बढ़िया। न माता, जाते पतीअ जो सम्मान कोने, स्थान कोने, उते कोई स्त्री कीअं ख़ुशि रहंदी? साध्वी पतिव्रता देवी ॾाढो दुखी थी, पीड़ित थी, ऐं सभिनी देवताउनि जे साम्हूं माता
घोषणा कई त हे देवी देवताओं, ऋषि मुनि संत भक्त महात्माओं, हे सूर्य देव, हे चंद्र देव, हे भगवान नारायण ब्रह्मा जी, सभिन खे साक्षी मनी करे मां इहा ॻाल्हि चवां थी कि जाते शिवजीअ जी भक्ति कोन्हे, शिवजीअ जो स्थान कोन्हे, शिवजीअ जो आदर सम्मान कोन्हे, वो कोई भी शुभ कार्य संपन्न नथो थी सघे। ये यज्ञ निष्फल आहे। ऐं जाते मुंहिंजे पति जो स्थान नाहे, उते मां अॼु ॾाढी दुखी थी आहियां, द्रवित थी आहियां, पीड़ित थी आहियां। ऐं मूंखे हिक ई ॻाल्हि जो मलाल आहे, दुख आहे कि मां अहिड़े पिता मां जनम वरितो जेको शिव द्रोही आहे, शिव भक्त न आहे। ओहो, शिव तत्व खे, मुंहिंजे भगवान खे मुंहिंजा पिता सुञाणे न सघिया। अहिड़े शरीर खे मां न रखंदसि जेको अभक्त जे शरीर मां प्रकट थियो आहे। इन करे हिन ई यज्ञ में अॼु मां पंहिंजी स्वाहा कंदमि। अॼु चांवर अक्षत इन्हनि जी आहुति न, पंहिंजो पाण जी आहुति थी विझां। योग अग्नि प्रकट कई माता पार्वती ऐं उन सां पंहिंजो पाण खे स्वाहा करे छॾियो। बोलो सती माता की जय। ॾिसंदा रहिजी विया सभु, भगवान जा गण सम्झी न सघिया छा थियो। क्षण में माता इहा लीला करे छॾी। हाणे जो गुस्सो आयो गणनि खे, हेॾे नारद महाराज तुरंत शिव भगवान खे ख़बर ॾिनी कि प्रभु ॾाढो बुरो समाचार आहे, माता सती सच में सती थी वियो। शिव भगवान क्रोधित थिया, जटा में हिकिड़ो केश उखाड़ियो, वीरभद्र प्रकट थिया। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वास, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वीरभद्र वया गण गॾ वठी करे ऐं वञी करे उते अहिड़ो उत्पात मचायूं, हाहाकार मचाए छॾियऊं, यज्ञ कुंड विध्वंस करे छॾियऊं, खेरणी उल्टाए छॾियऊं, टुबियूं ॼण लॻा उन में, पकड़े पकड़े करे सभिनी जी सत्यानाश करण लॻा। भृगु ऋषि मिलिया, अच्छा शिवजी जो अपमान थिए पियो, ॾाढ़ी पिया हिलायो, ॾाढ़ी पकड़े नोचे छॾियऊं उन जी। चओ हरे राम। पूषा साम्हूं अची विया, पूषा देवता, अच्छा शिवजी जो अपमान थिए पियो न भैया, हे ॾंद कढी खिलनि पिया। वीरभद्र जी ॾंद कढी करे पकड़ियो गणनि उन्हनि खे खणी अहिड़ो ठौंशो ठका कयूं, 32 ई ॿाहिरि आयो, लाल कयो झूलेलाल, हरे कृष्ण। भग देवता ये अखियूं पिया तरे रहनि, शिव भगवान जे अपमान महिल अखियूं घुमाइनि पिया, बढ़िया अखियूं नोचे कढी छॾियऊं उन जो। असली जड़ का थिया, जो दक्ष बीठो अथव साम्हूं, पकड़े करे उनजो सर कटण चाहियूं, नथो कटिजे त यज्ञ पशुअ जी जीअं बलि ॾिबी आहे, पकड़े करे उन जो बि मस्तक स्वाहा कटे करे यज्ञ में विझी छॾियो। हाहाकार मचियो। बाक़ी जेके देवता हुया उहे शिव गणनि खां जान बचाए करे सिधो 18 4 22 यानी 9 2 11 जी डबल स्पीड में भॼी विया। समझो था। हरे कृष्ण, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वास, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। सब स्तब्ध रह जिया। हाणे छा कजे समझ में नथो अचे। काफ़ी देर त वीचारा हैरान परेशान। मूंखे संत ॿुधायो त भैया हो भोले बाबा त, अरे उनखे कोई प्रेम सां वंदना करे हथ जोड़े त परलय रोके छॾनि महाराज। तव्हां केवल उन्हनि जो क्रोध ॾिठो आहे, केवल उन्हनि जो टियों नेत्र ॾिठो आहे, त उन्हनि जा 4 सेवक आया आहिनि, उन्हनि जी आराधना कयो सचे दिल सां। हाणे सभु ऋषि मुनि संत भक्त महात्मा देवता सभु मिली करे लंबी लंबी दंडौत कनि, श्रद्धा सां हथ जोड़ी करे स्तुति आराधना कयूं। भोले बाबा राजी थिया। चओ जय श्री कृष्ण। बाबा तव्हां हलो हाणे कृपा कयो। जीअं असां छा हलूं, असांखे त चए तूं शाप ॾिनो अथऊं, यज्ञ में हिसो ई न मिलंदो असांखे, नथा हलूं असां। चयूं न न, सभु देवताउनि मिली करे निश्चय कयो आहे कि हाणे यज्ञ में जेको बि हिसो बचंदो उन जो अधिकार तव्हांखे या प्रभु। राजी थिया भगवान शिव जी आया। चयूं प्रभु हाणे कीअं कजे, सभु उलट पुलट कम थी विया आहिनि, काई ॻाल्हि न, सभु ठीकु थी वेंदो। थी भृगु देवता जी त ॾाढ़ी कटे छॾी अथव, नंढी नंढी ॾाढ़ी सां कमु हलाए वठंदा, फ्रेंच कट रखंदा आहिनि माण्हू। हा, चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वास। महाराज पूषा देवता आहिनि, हिननि जा ॾंद ई तव्हांजे गणनि ॿाहिरि कढी छॾिया। चओ हरे कृष्ण। अहिड़ी विज्ञान पुराणे ज़माने जी काई ॻाल्हि न आहे, यजमान जे ॾंदनि सां खाईंदा। ॿुधी अथव अहिड़ी विज्ञान?
यजमान जे डंदन जे प्रयोग सां ही खाईंदा। हे हरी महाराज हिन जी त अखियूं कढी छॾी अथऊं भगदेवता जूं, भगदेवता जी अखियूं हा कढी छॾी अथऊं, काई ॻाल्हि न आहे। हे मित्र देवता जी अखियुनि खां ॾिसंदा। हा हलो हे त बढ़िया थियो, हे कम राज थिया। पर महाराज हिकिड़ी वॾी समस्या आहे। कहिड़ी? तव्हांजा ससुर साहिब जो मस्तक ई कटे छॾियो अथऊं। अच्छा त हिकु कमु कयो, हिननि खे बकरे जो सिर लॻाए छॾियो, बकरे जो सिर लॻायो। भक्त जो वचन सचो कयो भगवान। हाणे बकरे जे सिर में आया, केवल सिर न आयो, होश बि ठिकाने अची वियो, समझ में अची वियो शिव भगवान जी महिमा। हाणे बकरे जे सिर में भगवान शिव जी स्तुति था कनि पिया। त मुंहं मों जेको महाराज स्वामी तव्हांखे कराईंदा आहिनि, भूम छा छा कराईंदा आहिनि, ईअं वाणी निकिरणु लॻी। तॾहिं खां पोइ वरी भगवान जी बम बम कीर्तन भक्ति आरंभ थी वई। बम 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 चवंदा आहिनि न, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वास। हे अकड़ बम बम बकड़ बम बम मकड़ बम 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 लहरी। हे अकड़ बम बम बबम बम बम बबम बम 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 लहरी। हे अकड़ बम बम बबम बम बम बबम बम 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 लहरी। हे अकड़ बम बम हे अकड़ बम बम बबम बम बम बबम बम 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 लहरे बम लहरे। अहिड़ा अहिड़ा भगवान जा आशुतोष जा नाला क्यों भगवान खिलण लॻा। तॾहिं हाणे बि अहिड़ा अहिड़ा शब्द कढी करे भोलेनाथ खे भक्त खिलाईंदा रहंदा आहिनि। बोलो गौरी शंकर भगवान की। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन